नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गडाब कराची ईस्ट पारां गडाब वारे इलाइक़े में अयूब जी पुराणी पुलिस चौकी खां अब्दुल नबी रिंद, इमाम अल्दीन रिंद, अली गुल रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में योम दिफ़ा पाकिस्तान 6 सेप्टेम्बर 1965 ते पाकिस्तान जे लाइ लाज़वाल कुर्बानियूं ॾींदड़ शहीद गाज़िन, गुमनाम सिपाहियुनि ऐं कश्मीर में मोदी सरकार जे ज़ुल्म में शहीद थींदड़ कश्मीरी मुसलमान जे हक़ में शानदार रैली कढी वई। रैली जी सरकार जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ। पाकिस्तानी फौज कश्मीरी जे हक़ में छिती नारेबाज़ी कई। मुख़्तलिफ़ हंधनि अहमद जमाल पाड़ो ऐं लासी ॻोठ जे भिटाई चौक खां रैली कढी। जॾहिं गडा प्रेस क्लब पहुती त जलसे जी शिकल इख्तियार करे वई। इन मौक़े ते ख़िताब कंदे अॻवाननि चयो त पाकिस्तान जी सरहदनि जी हिफ़ाज़त कंदड़ पाकिस्तानी फौज जे जवाननि खे सलाम पेश करियूं था। हिननि जी कुर्बानीनि खे ईंदड़ नसल लाइ मशले राह चइबो आहे। असांखे पंहिंजी फौज ते फ़ख्रु आहे। पाकिस्तान जे हर जवान जो इहो ई ख्वाब हूंदो आहे त हू पाक फौज में भर्ती थिए। कश्मीर असांजो आहे ऐं असीं इन खे हासिल करे रहंदासीं। कश्मीर जे मामले ते मुसलमान खे गॾु थियणु घुरिजे ऐं बलोची में क़ौमी ऐं मिली नगमा गीत में 1965 जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत ऐं भेटिया पेश कई। पहले भी हमारा बलोच कौम और हमारे काकर आज़म वालों ने दिल्ली फतह किया। अभी भी हमारे सरदार ज़्यादा सरदार खान साहब का हुक्म है। अभी भी हम कश्मीरियों भाइयों के साथ हैं, पहले भी साथ थे, अब भी साथ हैं, अब भी खड़े हैं। हमारा रिंद कौमी इत्तेहाद बलोच भाई जितने भी हैं, हम अपने भाइयों के साथ कश्मीरियों के साथ यकजहती के लिए खड़े होंगे, वो खड़े रहेंगे, इंशाल्लाह साथ देंगे। इंशाल्लाह ताला हम लोगों के साथ हैं, कश्मीर के साथ इंशाल्लाह साथ देंगे। इंशाल्लाह अल्लाह के हुक्म से ज़िंदगी साथ देते रहेंगे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।